अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हाणे अली हसन अब्बासी किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी क़िस्त 26। उन जे ज़माने में 1931 ईस्वी सखर बैराज मुकमिल थी ऐं वाह उड़ा लाड़काणे मां घाड़ बुठ बणिजी वियो ऐं शिकारपुर मां सिंध सुको भरन ऐं भिकुन ते जेके सवन सालनि जा वॾा वणकार लायूं बीठा हुआ से कुझु सुकी ऐं सड़ी विया। कन खे सरकार नीलाम करे छॾियो। उन्हनि वणनि जूं छांवां बेमिसिल ऐं उन्हनि जे पाछनि जूं तंवारूं तन खे ताज़गी ॾेई छॾींदियूं हुयूं। उन्हनि हेठां साज़ ऐं सरूद वॼंदा हुआ। अलोमिया थींदी हुई। दायरनि ऐं मकाननि में दूहियूं पयूं दुखंदियूं हुयूं। पाणीअ जा मट जन ते सेंवर जी सावक थधा ऐं तोरियूं आए वे लाइ मौजूदु कंठा गिचनि में विझियूं। वार छोड़ियूं अखियूं ॻाढ़ियूं कयूं। गेड़ूअ रतन जामन में फ़क़ीर ऐं फ़ुकरा मलंग ऐं कलंदर हो त हीअं लायूं वेठा रहंदा हुआ। निमाणीअ ॿूटीअ खे ॾंडो कुंडो हयूं। आबी चुका पाण बि पीअंदा हुआ ऐं आए वई जी बि पिया चाकरी ॾींदा हुआ। प्यालनि पीअण वक़्तु वॾे वाक पिया ॿोल कढंदा, पी मौलाई पी, जेको पीए सो जीए, ॿियनि जो जीअण कीर्तन ते। मस्तु कलंदर जा सुबुह सांझीअ दंभा हयूं पिया चवंदा, कलंदर मस्त हू कलंदर मस्त, या अली मदद, मौला अली मुश्किल कुशा मदद। उन्हनि दायरनि में सचल जे कलाम ऐं शाह जे ॾोहीड़नि ॾाज ॾियण लधा। उन्हनि मकाननि मंझां कफनी पोश कलंदरनि ॿाहिरि निकिरी हथ में यकतारा खणी पेरनि में छेरियूं विझी ऐं घुंघरू ॿधी झंग झर शहर ऐं बहर में असांजे शाइरनि खे मशहूरु कयो। तॾहिं न अञा गरबख्शाणी हो, न कलीच बेग हो, न किताब ठहिया हुआ, न छपाईअ मां को वाक़िफ़ हो। अञा अदबी बोर्ड जो बि कंहिंखे ख्वाबु ख़्यालु कोन हो। मतिलबु त घाड़ सुकायोसीं, सिंधवा खे वीरान कयोसीं, वाहन मंझि वेंझण ऐं तरण छॾे ॾिनोसीं, वणनि ऐं उन्हनि जे छांवनि खे क़ुर्बान कयोसीं। उहो सभु विञाए बहिराज हासिलु कईसीं। उन लाइ त आबादी वधे, मुल्क साओ सताबो थिए, पाणी आम जाम थियनि, अनु एतिरो थिए जो न छड़ो असां रहिया कंहिं हुजूं पर पाड़े पलांद वारनि जी बि बुख भॼे। भले असांजी ख़ुशकिस्मतीअ मंझां उहो बि फ़ाइदो वठी पंहिंजो ॾुख ऐं ॾुकार लाहिनि, लेकिन हाए वक़्त जी बाज़ी। उहो ई ॾुकर, उहा ई बुख। अञा अॻु थोरी हुई, हाणे वेरऊं वधि पई थींदी वञे। अॻे ज़मीना चांदीअ वांगुरु पयूं चिमकंदियूं हुयूं, हाणे सभिनी में अहिड़ो अची सेक ऐं सिम निकितो आहे जो चंद सालनि खां पोइ बैराजूं त असां वटि हूंदियूं, वाह बि पिया वहंदा ऐं पाणी बि आम जाम हूंदो, लेकिन ज़मीन किथे जंहिंमें हर हलाइजे। हाजी रोशन शाह हेठियूं शहरा शोभ बैराज ते चयो आहे। रिवायत बीड़ो फ़क़ीर 17 जनवरी 1961 ईस्वी। हाणी त सब्र सीर लॾे वियो, खणी इख़लाक़ मटिया आदमनि, वियो आहे ज़ोर ज़मानो वठी जंहिंखे 14 सन चवनि। हिन दादिले दरिया खे आहे दहकायो दरनि, आयो सखर बैराज सिंध में जेको ॾिठो आहे ॾेहनि। उन ई वाड़ जे वहण सां आहे मौज बि वई माण्हुनि। अॻे त हिते चांवर चुना हुआ, ॿी सुध घणी सारियुनि। कूंज कंगणी कारड़ा ॿियूं कतारूं कांगड़ियुनि, मोतिया गंजा मुल्क में ॿियूं राहियूं रतड़ियुनि, सिपिया सिघड़िया साबू ॿी सूंहं घणी सूंहनि, बाड़ा बिदड़िया बेशुमार, ॿियो साव भलो सुगदासियुनि। खाई घणो हुआ ख़ुशि थींदा, ॿियो मर्क बि मारू वड़नि, हिकिड़ा वेंदा हुआ विलायत में, ॿियो वणज वापारियुनि। खरड़ियूं रोंबा रोतियूं उहा कार बि हुई कुड़मिन। हाणी त उहे सभु सर सुञा थिया, वरी वारो वरियो वोणनि। फिटा वाह वहण खां अची मुंहुं कढियो मोकनि। नार घणा निकिरी विया, जेके हुआ कड़ो मंझि कड़नि। जोड़ा सभु जुदा थिया, छॾियो मांडाणू मनहनि। वॾा हुआ कुर्ब क़रीबनि में, ॿिया अदा मंझि अज़ीज़नि। वॾियूं हुयूं मोहबतूं माण्हुनि में, ॿियूं चोयारियूं चिलमनि। हाणी आसण सभु उजामी विया, रुगो किथे किथे के दुआ था दुखनि। हीअ ज़मीन आहे ज़रा पुरज़ा थी, अची
वॾी वाटर कोर्सनि नंबर निशान निकिरी विया आहे रुॻी एराज़ी एकड़नि ढलूं आहिनि ढिलियूं थियूं खणी ताव ॿधो तपेदारनि आया आफ़ीसर मुल्क में खणी काह ॿुधी कामोरनि विच में कुझु जुमिला मोतरज़न अची विया। दर हक़ीक़त मूंखे पंहिंजी ॻाल्हि करणी हुई इजा हीअ त मां पाण बि उन ज़माने में शाइर हुयुसि। सनाई ऐं वफ़ाईअ सां हम रदेफ़ बणिजण ख़ातिर पाण खे फिदाई कयो हुयमि। फ़ारसीअ में अञा एतिरी महारत कान हुई, तंहिं करे उर्दू दीवाननि मंझां काफ़िया कढी ख़्याल हथु करे ग़ज़ल जोड़ींदो हुयुसि। हज़रत ख़ादिम मुंहिंजो उस्तादु हो। मुशाइरे में पढ़ण खां अॻु खेसि इस्लाह लाइ मोकिलींदो हुयुसि। कट सट खां पोइ ग़ज़ल त यकीननि वज़न में अची वेंदो हो ऐं ग़लतियुनि खां बि पाक साफ़ थी पवंदो हो, लेकिन इस्लाह एतिरी थींदी हुई जो मां वारी तसनीफ़ हज़रत ख़ादिम जी तालीफ़ बणिजी पवंदी हुई। उन ई हूंदे बि मां उनखे पंहिंजो सम्झी पढ़ी वेंदो हुयुसि। जॾहिं पढ़ण जो वक़्तु वेझो ईंदो हो उन वक़्तु मुंहिंजे चपनि ते ख़ुश्कीअ जो कलर चढ़ंदो हो, ज़ुबान सुकणु शुरू कंदी हुई ऐं तारूं कंडा कंडा पियो थींदो हो। बदन में सियाटो ऐं हथ पेर ठरी पवंदा हुआ। सॾु थींदो जनाब फिदाई साहब इरशाद थिए। जनाब फिदाई साहब इरशाद छा करे, दिलि जे धड़के खे झले, हथनि जे ॾकिणीअ खे रोके या साह जे सहके ते कब्ज़ो करे, तारूअ में ज़ुबान खे आलो करे या ग़ज़ल पढ़े। नेठि सिर ते आईअ खां पोइ वॾी जिदोजहद बाद दहशत जे उन्हनि सभिनी अलामतुनि ते कब्ज़ो करे पढ़णु शुरू कंदुसि, लेकिन जंहिं हथ में ग़ज़ल जो काग़ज़ हूंदो हो उन जो पछाड़ीअ ताईं कब्ज़े में अचणु ख़ैरु हो। उस्ताद ऐं उस्ताद जा साथी वॾे वाह वाह पिया कंदा। कुझु हनीफ़ ऐं भट्ट साहब जी बि भलाई थींदी हुई। बाक़ी दोस्तीअ जो नंग मरम ग़ुलाम सरवर पाड़ींदो हो। ॿियो सॼो मुशाइरो ग़ैर जानिबदार, न आह न वाह। बहरहाल मक़्तो पढ़ी जॾहिं वेहंदो हुयुसि दिलि जो धड़को उन खां पोइ बि केतिरे वक़्त ताईं क़ाइमु रहंदो हो। कुझु वक़्तु त अहिड़ीअ रीति हलंदो रहियुसि। खाको मां तयारु कंदो हुयुसि, उन खे ग़ज़ल जो रूप उस्ताद वठाईंदो हो, लेकिन हली हली आख़िर पाण में बेएतमादी पैदा थी पई। सम्झुमि त दरअसल मूं में न शेर गोईअ जो सलीक़ो आहे ऐं न तबियत ई मौज़ून या मुनासिबु आहे, जंहिं बाद मुर्गो ई उन शुगल खां दस्तबरदार थी वेठुसि। कनीअनि पुॼाणा महसूसु थियो त वाक़ई मां कंहिं आज़ार में फाथल हुयुसि जंहिं मां खणी ख़ुदा जिंद छॾाई। भायां को ॾिनू आॾो अची वियो। उहे ॾींहं विया, उहे ज़माना गुज़रिया, संगती साथी के विछड़ी विया त के अहिड़ीअ रीति हेॾे होॾे थी विया जो वरी कॾहिं हिकु थी न सघिया। से हनीफ़ बि सुकपल वारी जाइ छॾे वञी स्टेशन वारो बंगलो वसायो, जिते काज़ी साहब इम्तिहान पास करे साणस अची भुतो। हाणे पुरसुकून अदबी कचहरियूं वयूं, सियासी हुल ऐं हंगामा शुरू थिया। जन मूड़नि ते पढ़ियल कढ़ियल वेहंदा हुआ, उन्हनि ते जाहिल ऐं मजहूल वॾेरा अची वेठा। जिते अॻु किताबनि जे ओराकनि जी उथल पुथल थींदी हुई, उते वोटरनि जे लिस्टुनि जो गर्दान थियणु लॻो। लाड़काणे मां असां बि खणी टपड़ ॿधा मुशाइरे जे अरकाननि बि हिकु हिकु थी मोकिलाइणु शुरू कयो। पहिरियों ग़ालिबन मरहूम अली मोहम्मद कादरी उन वलर मां विछड़ियो। पोइ आयो वारो मियां ग़ुलाम सरवर जो, न वहम न गुमान। अञा जवानीअ बि मोट कान खाधी हुयसि। ज़िंदगीअ जो सिज अञा मंझंदि ते मस पहुतो। सभिनी दोस्तनि जे दिलनि खे दाग़ ॾेई ईअं हलियो वियो ॼण असांजे विच में हुयो ई कोन। जॾहिं वॾीअ सरकार जो सॾु आयुसि तॾहिं कंध वराए बि कोन ॾिठाई। असां सभु तकींदा रहिजी वियासीं। हंध उहे ई माग जित न रहिया जो हंध उहे ई माग जत न रहिया जुए में। सच पच त अदबी महफ़िलुनि खे, दोस्तनि जे दिलनि खे, बल्कि हक़ीक़त हीअ आहे त लाड़काणे जे सॼे शहर खे सफ़ा बर्बाद ऐं वीरान करे वियो। उन खां पोइ ॾिठोसीं केतिरनि ई कोशिशूं कयूं, लेकिन उहो रंग रची कोन सघियो। माण्हू मिड़े ई न सुहिणा, पखी मिड़े ई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुई बहार जी। मियां पीर बख़्श वाह वाह पहिरियों रिटायर करे लाड़काणे मां वियो, पोइ मौत सां मुलाक़ाती थी रोहिड़ीअ मंझां रुख़सत थियो। ग़ुलाम अली मसरूर जी बि कंहिं ॿिए ज़िले में बदिली थी, जंहिंखां पोइ जेसीं जीअरो हो तेसीं मुंहुं वराए कोन ॾिठाई। अलगरज़ मतिलब मजलिस अहिड़ीअ रीति आहिस्ते आहिस्ते हिकु हिकु थी धरम बरम थियणु लॻी।
हिक ॿिए खां हर को विछड़ी अहिड़ीअ तरह हलियो जो वरी विसाल वारो वर्क वरी न सघियो। उन साथ मंझां बसाती बचंदा थे आया। दिलि खे दिलजाए हुई त 2 ॿार आहिनि, पोड़ा थी चुका आहिनि, पर अञा आहिनि त सही। उन्हनि खे ॾिसी के ॾींहं त यादि पवनि था, कनि ज़माननि जी यादगिरी त अचे थी। पाण कंहिं मिठे माज़ीअ जा त निशान आहिनि। जॾहिं खेनि ॾिसजे थो त रूह खे सुरूर पहुचे थो, दिलि खे ॼण आथत अचे थो। शल सदाईं सलामत हुजनि, लेकिन छा कजे। उन्हनि मां बि हिकु मोकिलायो। न्याज़ ज़िंदगीअ जो बोझो लाहे छॾियो, हल्को थी वञी हूरनि जे हंज में पियो। बाक़ी रहियो महमूद ख़ादिम, जंहिंखे बि सवने बीमारी न अची सोढ़ो कयो आहे। वार बि कारनि मां फिरी अछा थी विया अथसि, अहिड़ा जहिड़ा कप जहिड़ो खीर या जहिड़ी बर्फ़। मुंहुं समूरो झुरियूं झुरियूं, अखियुनि मां उहा चमक वई। हाणे मांदगी पई मालूम थिए। मुर्क जेका महफ़िल खे मोहे रखंदी हुई, उन मां उहो सतो ऐं साहु निकिरी वियो। हाणे खिले थो, ॼण फिकी खिल पियो खिले, न गर्मी न हरारत न दिलकशी न कशिश। थकावट मांदाई ऐं मजबूरी पई उन मां ज़ाहिर थिए। हले थो पर विख में उहा ॼमत कान, कदम में उहो अज़्म ऐं इरादो कोन। ईअं पियो मालूम थिए गोया मुसाफ़िर हली हली खेरो थी पियो आहे। अॼु की सुभाणे उहो ॾींहुं ईंदो जॾहिं ओचितो ई ओचितो कंहिं थधे छांवरे हेठां उहो मुसाफ़िर बि मांदो थी हयातीअ जी हड़ लाहे आझाप में अची वेंदो। अञा इसी ताईं आयो हुयुसि त कराचीअ मां मेहराण जा पर्चा 29 अप्रैल 1960 ईस्वी अची पहुता। सांदहि 1 साल 1959 ईस्वीअ जा ॼातमि त अबाणे पार जो पांधी अची पहुतो। कोजो वरियो वाह, अॼु पिणु मुल्क मली रॾां, ॼण आयम अबाणा माण्हू मोटाइण जो। जल्दी जल्दी जो खणी वर्क वरायां त जिनसी कीस ऐं कलूर थिया पिया आहिनि। मुर्गो ई मातम लॻो पियो आहे। डॉक्टर दाऊद पोटे जो दाग़ त दिलि ते उन ई वक़्तु पहुतो जॾहिं ख़ुदि मुंहिंजे हयातीअ जो सफ़ीनो लहरनि ऐं लोॾनि में हो। तांगे ऐं तारुनि जो पतो ई कोन पियो। कॾहिं वाह संजो त कॾहिं ओखो थिए लॻो। कॾहिं सिड़ चढ़िया थिए, कॾहिं लथा थिए। यकीन कोन हो त सीर जे सटुनि खां निकिरी कश्ती किनारे लॻंदी। हिते आयुसि मनीला 19 डिसंबर 1958 ईस्वी त ख़बर पई आगा शमसुद्दीन ख़ान बि साथ छॾियो। उन खां पोइ पैगाम पहुतो त 12 नवंबर 1959 ईस्वी जो न्याज़ बि रिलत कई। हाणे वरी मेहराण मां मालूम थियो त तूं हिते उन्हनि 3 जा रोअणा थो रोईं। हुते सॼो साणे ई सुञ थी वियो आहे। मरहूम मास्तर अल्लाह बचायो समूह 9 डिसंबर 1958 ईस्वीअ ते गुज़ारे वियो आहे। ख्वाजा सुल्तान अली सिंधी ज़ुबान जो ख़ामोश ख़िदमतगार 9 जनवरी 1959 ईस्वीअ ते हिन दारे फ़ानीअ खे छॾे चुको आहे। इमामदीन ज़ामिन 12 फरवरी 1959 ईस्वीअ ते रिलत करे वियो। आजिज़ साकराई सांगीअ मरहूम जो सोबती 25 जुलाई 1959 ईस्वीअ जो फ़ौत थियो। सरदार बहादुर मोहम्मद बख्श कोजी 24 सेप्टेंबर 1959 ईस्वीअ ते ही जान छॾे चुको। शेख अब्दुल अज़ीज़ कंधारी सिंधीअ जो अदीब ऐं आज़ाद सिंध जे क़दीम तहरीक जो रुकीन छंछरु राति 12:30 बजे 26 सेप्टेंबर 1959 ईस्वीअ ते रब ॾांहुं राही थियो। आगा ताज मोहम्मद 30 सेप्टेंबर 1959 ईस्वी 3:30 बजे धारे दोस्तनि खे दाग़ ॾेई वियो। पीरो मोहम्मद साहिल जो काफ़िलो 19 अक्टूबर 1959 ईस्वीअ ते सूमर ॾींहुं असर वेल हालनि मां निकितो। ख़लीफ़े मोहम्मद उमर अख्तर हालाईअ 12 अक्टूबर 1959 ईस्वीअ ते अरबा ॾींहुं सफ़र ते सांभाउ कयो। मुंहिंजे उस्ताद मरहूम मग़फ़ूर हाजी महमूद ख़ादिम छंछरु ॾींहुं 9 जनवरी 1960 ईस्वीअ ते लाड़काणे जे वणनि खे अलविदा चयो। मतिलबु त आणे कांग ॾिनियासि किताबत क़रीब जी, पहो कतींदे पट पियसि, छोहूं तंद छुटियासि, भेजऊं भेज थियासि रोंदे चोले चिक में। जेको ख़तरो ऐं ख़्यालु हो सो सही निकितो। केची आख़िर वञी केच वणे रसियो, सांगी नेठि वञी साणे पहुतो। 17 सेप्टेंबर 1958 ईस्वीअ जो 2:30 बजे मंझंदि जो मूं ते दिलि जो हमिलो थियो। 3 महीना बिस्तरे दाख़िल हुयुसि। 22 नवंबर 1958 ईस्वीअ ते डॉक्टर साहब दिलि जे आर्ज़े में फ़ौत थियो। मूंखां ख़बर घणो लिकाई वई, लेकिन खुड़क पइजी वई। पोइ जेको हाल थियो सो हिकु अलाह थो ॼाणे।
मरहूम हेठियों ख़त मूं ॾांहुं लिखियो जंहिं वक़्तु आउं बीमार थियुसि। ग़ालिबन उहो आख़िरी ख़त आहे जंहिं बाद आउं मनीला हलियो वियुसि ऐं संदसि वफ़ात ताईं उते हुयुसि। मौला लाहौरी लाड़काणो। 2 अक्टूबर 1958 ईस्वी। बजनाब करीमुल नफ्स अहसन इख़लाक हज़रत पीर सैद हसामुद्दीन शाह साहब राशिदी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह फ़ख्र वतन। अॼु मालूम थियो आहे तव्हां बुज़ुर्गनि जी तब शरीफ़ ज़रा नासाज़ आहे, उन जे करे सख़्तु परेशानी आहे। दुआ जो दर तव्हां साहिबनि जो आहे, मगर कॾहिं कॾहिं गुनाहगारनि जी बि अलाह ॿुधंदो आहे। उन जे करे निहायत ख़ुशू व ख़ुज़ू सां ख़ुदावंद करीम जे दर ते दस्त बि दुआ आहियां त शला अव्हां बुज़ुर्ग जल्द तंदुरुस्त ऐं कामिल सेहत वारा थियो। तंत बनाज़े तबीबाने नाज़े मंद मबाद वजूद नज़ाकत अजरदाए गजनद मबाद सलामत हमा आफाक दर सलामत तस्त बहीच आरज़ाए शख्स तू दरे मंद मबाद। आमीन। दुआगू वो दुआ जो मोहताज ख़ादिम लाड़काणवी। मथियां सभई बुज़ुर्ग असांजे अखियुनि जो नूर ऐं असांजे दिलि जो सुरूर हुआ। सिंध जो सींगार उन्हनि सां हो। असांजी तहज़ीब ऐं तमदन जा उहे नुमाइंदा हुआ। उन्हनि जे वञण सां सिंधी अदब जी इमारत जा गोया कई सुतून अची पट पिया। हाणे दिलि एतिरो दहिलजी वई आहे जो ॿियनि लाइ ॿई हथ पिया मथे खॼनि। शाल जीअंदनि जो ख़ैरु। ख़ुदा उन्हनि खे उमिरि दराज़ ॾिए, उन्हनि खे लहर लोॾो कोन अचे, शल उन्हनि खे ओखो वाह न लॻे। सदा हुअनि सुखिया मारूअड़ा त मलीर में, शल न ॾींहं ॾुखिया अचनि आजड़ियनि ते।